चाय छाको ने हलिया हलिया आ रही है डिस्को सही ना बात तुम जो करे चाय छाको ने तो हां यहां बनो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रे सच्ची हो या हां खैर गोर खुशी तो खैर वा यार खुशी तो करे सच्ची चाय यार कमदार के साथ ये चक्कर जो पैसा दे गुड कटायो कमदार बुले कोन थो भाई चाय कमदार भाई सभनी हारन कम करे छडिवा भाई इन विचारे कजियो थियो ने दी ने जे करे बच्चे दी ने के लगी हाने लगो पियो ता के फोन कई ता जो छोकरो आयो पे न रईस नंढो पंजो तमा ने जे कम कार में लगा पिया हो अच्छा कोई ने जे करे यो कोई ने जे सुबाने दे पैसा सुबाने खत्म करा गुडी फसल जो खराब थी जा तो कर वो बस हां बिल्कुल आ सुबाने दी पैसा कम करे ठीक है सुबाने पैसा तो के दी तो ता या पैसा खरी मन जा हलिया हलिया दी सुबानी घुमो हलिया क्या कमदारी छा है हां छा है दिस केरा छा है थारी बड़ी हां छा है केरा छो भला छा क्यों थई नढर समझ भेड़ के खानी है हां मुसा जल्ला मकारे छा जो वर्ची उतारी आने तो ही कर यो इनके दिसो किथि छोकरे देख खबर वाला केड़े पासे या इन पासे कमदार पो पक्क पाना केले में या हुंदे बनाओ दिसा सो तवा भले डैडी सो हां ओना उता के हला तो आए पान पंगुले पाना रे तो तू वाली डिसीज हेलो डिसीज आवेरा जांच के तो हमरा ने हारे नारे ने पूछा करया पुगा किथे है बने ते है बो न्या खयो ने माई के वन किलो विछे कड़वे किलो तो इनके जगह कोन तिला बेरा सवारे पुट के बियो हां हां ओके हम दिसो आगे चल तो नहीं रहा। अरे ये हमारा कमदार यहाँ क्यों आया है, देखते हैं। नंढारे सी पर न्याणी खड़ी आए जुल्म करे छड़ी उनके केडा छड़ियो डा वडो रही से परेशान वेठो आसा तो के गोले गोले तेरा साई चपरा मूसा कडाई चवे पई अयो किथे कई इनजी भेण के मुझे पता ही नहीं है यार, मैं तो आया था यहाँ। हट जाओ मुझे रास्ता।
कयूं बस इंदा इंदा मतलब पाण वेठा अला माने का यार छा कजे लॻो पैसो वालो को छा हाणे छा त कयूं बस थी वेंदो कम थी वेंदो 2 मिंट खां पोइ थी वेंदो ॾिसे सूबेदार छा थियो छोकिरी छा थियो वे छा थियो अखा मूंसां ज़िला में थी वियो हां रेस्ट जो छोकिरो मुंहिंजी भेण खणी वियो मूंसां ज़िला में कर माना त धणी साईं कोन हो धणी साईं केर पंहिंजा साबा भेणियूं आहिनि हां हा ॿियो केर रब खां सिवा ॿियो कहिड़ो वॾे वारो कहिड़ो आहे पुट हूंदा त पुट हूंदा त हा ॿ पुट अथसि हिकिड़ो नंढो आहे हिकिड़ो वॾा रस टोनी पंहिंजो सूबेदार हा हा हो यो मुंहिंजी भेण खणी वियो नालो टोनी अथसि हा हां मूंसां ज़िला में 3 ॾींहं मुंहिंजी भेण जारी हड़ास सारे खाली पूजा हा लिख फारिक बस लिख बस कहिड़ो आहे यार वॾेरो हिन सां ज़ुल्म करे छॾियो था मूंसां ज़िला में ही न्याणी आहे या असां वटि लिख लिखा हा लिख बस लिख पीर अच्छा था पीओ नालो जलाल जला पुटे नालो टोनी टोनी हा लिख जलाल ज़िला में कर सच्चे जी मानी पंहिंजे वाह हिन सां वैल्यू थी वियो जल्दी कर बस तूं वञ हाणे तूं वञ बस असां ॾिसूं था हमरा लिखियो साबित जी लिखी तूं वञ हाणे तू असां बचूं वञ तूं वञ हा ॾिसूं आहे हिनखे हा असां वञूं हालो मार हा खबर अच्छा जल्दी लक्ष्य खणी अचे बरसता वजन खबर ही अलाई ही विंदो आहे उता घर में नजर आता हेॾे हां हलो बस हेॾे गाड़ी बंद थी सुबेदारा अद दी पटी पे आए बस लूंगा ते गाड़ी पे लूंगा बस लूंगा इसको अलिया साहब अलिया साहब कमदार दे खबर दे तो मोकिलियो सी छोकरे जे पोयां छा थियो ॾिठई को हां भाई वो छोकरो पंजो ॾिठम नंढो रही छॾी केले में हो किले में हो हां पर छोकरी हो पंजो तने मोहम्मद खान रे बनी जका है हां उन्ने में केले में हो छोकरी पढ़ाई के खणी हुआ उन्ने साहब नाजायज़ी कई अच्छा हां वो मु ॾिठो मास पंजे अखियन सा तहां ठला कमदार बा फिरो न खबर बुधाण न चार न कुछ बा ठला रो को या पघारू वाखणो बस बात तो मुके चयो छोकरे दे वञाऊ व्यसु ते सरजमीन ते वञे दे आइटा टाइम दे विया न कमर थियणो थियो तो पाण वरी तो हूं तो सा गॾ हलियास तू ज़ारत ते हलिए पाण वरी ओडी हलियासी गाल तो लगी हां बिल्कुल सही आई वो चपरा वा उन्ने के वा गॾ हुई जगह तो गॾ मोकली मु उनके चयो मु चयो मां बा पड़ी तू सबर कर रईस भलो मानू है फैसलो कंदो फैसलो कंदादी पर कम घणो थी वने हां उन्ने एफआईआर ब कटराई आहे हां एफआईआर ब कटराई थस पुलिस दे वई आ मु चयो मास घणी चयो मास मुचो बात तू सबर कर पड़ी